फरीदा। वक्त केड़ो न ज़ालिम, किथे किथे न तोखे ॻोल्हियो हुयो, केॾो हली वई हुई। मां तुझे मुस्तक़बिल की खातिर पंहिंजे यार से कुर्बानी ॾिनी आहे। पर मुझो इंतजार त करी या उन रात मां तुझे घर आयो हुयुसि तोखे इहो ॿुधाइण त मां तोसां शादी करण जे लाइ तैयार आहियां। पोइ तो उन्हनि मूंखे ईअं छो चयो त पंहिंजी मां खे शादी का इनकार करे छॾ, जो मां शादी नथी करियां फिलहाल। तोखे ख़बर आहे शादी का इनकार जी ॻाल्हि ॿुधी जी मां ही जान ही छॾे हली वई आहे। मां इन्हीअ त तुंहिंजो सहारो बणजण आयोसि। असलम तो देर करे छॾ, तमाम घणी देर करे छॾ। मूंखे सां वाइदो कयो हो त हाँ, तोखे इहा ॻाल्हि यादि हूंदी त तो मूंखे चयो त मूंखे तमामु वॾो माण्हू थियणो आहे, तमामु घणो वॾो माण्हू थियणो आहे। इन करे सोचो त जेकॾहिं मां तोसां शादी कंदसि तूं वॾो माण्हू न थी सघंदे। इन करे मूं पंहिंजे प्यार जी कुर्बानी ॾिनी। मां पंहिंजी ग़लतीअ ते नादिम आहियां। मां पंहिंजी ग़लतीअ ते अॼु बि परेशान आहियां, पशेमान आहियां मां। पर मां नादिम न आहियां ऐं मां पशेमान आहियां। मां पंहिंजे प्यार जे सदके जेको वाइदो कयो हो उनखे निभायो। मूं पंहिंजी ज़िंदगी जूं सभु आसाइशूं हासिल करे वरितियूं, सभु कुझु हासिल करे वरितुमि ऐं उन्हनि ख़ुशियुनि में जेकॾहिं न हुई त सिर्फ़ तूं न हुई। माफ़ करो, गुलनि जी सेड़ी ते वेठी हुयसि। इंसान ज़ख़्म नासूर बणिजी अंदर में पलजंदा रहिया। मुंहिंजी ज़िंदगी कीअं पे गुज़री, कहिड़े पीड़ा में पे गुज़री, या त सिर्फ़ हिकु मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी ज़िंदगी कीअं पे गुज़री। हेलो जी पुट, मां अचां थी, परेशान न थी, बस इंटरव्यू पई ॾियां। ठीकु आहे, ओके, अल्लाह हाफ़िज़। केरु हुयो इहो? मुंहिंजो पुटु। तो शादी करे छॾी? प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।